चवणु चाहिंदो न अॼु राति हली असां रस वठी हाय तकरार ड्रामा सीरियल के बारे में जो दोस्तों जैसी तकरीबन जो है 246 जो को एपिसोड है जैसे बारे में अस अज गाल कंदासीं उन अलावा जो ईंदड़ किस्तूं उनमें छा थींदो दोस्तों उन बारे में भी इन वीडियो में गाल कंदासीं छाजे करे जो हाय तकरार ड्रामा सीरियल के बारे में अस एडमिट किया तकरीबन तक जेतरा भी किस्त हली चुका उन बारे में रिएक्शन ॾेई ॿुधाईंदासीं उन अलावा ईंदड़ किस्तन में छा थींदो दोस्तों हाय तकरार ड्रामा सीरियल जॾहिं पंहिंजे जो है पंहिंजे आख़िरी मरहलनि में जॾहिं पुॼंदो तो उन जे मथां पोइ वरी ॿियो कहिड़ो ड्रामो जेको आहे सो उन जी जाइ ते ॾींदा ऐं लॉन्च कंदा दोस्तों 2024 जूं बिल्कुलु तयारियूं हली रहियूं आहिनि छाजे करे 2024 में तव्हां हाय तकरार ड्रामा सीरियल जो सॼो लुक चेंज थींदे तव्हां ॾिसंदव ऐं जेके वादाकार आहिनि जेके बि जेको आहे सो सिलसिला आहिनि उहे मुकमल चेंज थींदे तव्हां ॾिसंदव दोस्तों त मज़ीद असां सां गॾु रहो ऐं वीडियो तव्हांखे किथां बि सुठो लॻे त असांजे वीडियो खे लाइक ऐं शेयर कंदा कयो ऐं चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन खे हणी आल ते क्लिक करे छॾियो दोस्तों तव्हांजो त इन में कुझु बि न वेंदो तव्हांजो हिकु रुपयो बि ज़ाया न थींदो लेकिन असांजी हौसला अफ़ज़ाई थी वेंदी छाजे करे मज़ीद तव्हांजे लाइ दोस्तों मीर बहावल खान जे गोलीअ खां बची वेंदो छा बहावल खान जेको आहे सो मीर खे ज़ख़्मी करे मारे छॾींदो दोस्तों बहावल खान पंहिंजी धीउ राणीअ खे जेको आहे सो पंहिंजे घर वठी वेंदो दोस्तों छा राणी जेको आहे सो पंहिंजे पीउ बहावल खान सां वञण जे लाइ तैयार थींदो या न थींदो राणीअ साफ़ जेको आहे सो जवाबु ॾेई छॾियो पंहिंजे पीउ खे छाजे करे जो बहावल खान सां वञणु नथी चाहियां मां छाजे करे जो मीर सां हिन वक़्तु जेको आहे सो धीउ राणीअ जो लगाव थी वियो आहे जेको आहे सो उनखे चाहिणु लॻी आहे इन जे करे जेको आहे सो पीउ खे बिल्कुलु इनकार करे नजावल खान रईस हाकिम खान खां हली ठाह कंदो हथ मिलाईंदो दोस्तों अॻिते छा सूरत थींदी मुकमल तव्हांखे अपडेट कंदासीं जेके ईंदड़ किस्तूं उन्हनि जे बहावल खान छा मूसा खान दरिया खान वञी मीर सां मिलंदो मीर ऐं दरिया खान जेको आहे सो पाण में गॾिजी बहावल खान सां मिलंदा छाजे करे मीर चाहे थो बहावल खान ऐं दरिया खान पाण में जेको आहे सो ठाह कनि पाण में खीर खंड थियनि दोस्तों छाजे करे जो इन्हनि जे विच में हिकु तकरार हली रही आहे उन जे बारे में वो चाहे थो त जीअं पाण में मसलो हल थिए ऐं बहावल खान जेको आहे सो इंतिहाई गुस्से में अची मीर जे मथां हमिलो करे छॾियो मीर खे ज़ख़्मी कई दोस्तों मीर जेको आहे सो ज़ख़्मी थी वियो शदीद जो